निशानी इमाम अहमद बिन हंबल हुयो असा सुन्नन जो इमाम। उन इमाम अहमद बिन हंबल की बादशाह वक्त जी छो त हकीकत में हक ऐं बातिल जो हमेशा टक्कर रहियो आहे। जिते हक आ उते बातिल वाही, हक ऐं बातिल जो टकराव थींदो आहे, पर बातिल हमेशा नीचो हूंदो आहे, हक हमेशा बुलंद हूंदो आहे। इमाम अहमद बिन हंबल जो भी बादशाह सां इल्मी मसइले में टकराव थी पियो। बादशाह जो इमाम अहमद बिन हंबल के शहर जे चौक ते बिहारे 100 कोड़ा पुठन ते हणो। 70 साल जो बुढ़ड़ो आ। हजरत इमाम अहमद बिन हंबल दीन मदीन जो वडो आलिम। 70 साल जे बुढ़ड़े के बगदाद शरीफ जे चौक ते बिहारे कोड़ा पियो हणाए। एकड़ो कोड़ो हणन चवन इमाम अहमद मसाले के छड़े दे के तो न छड़ींदुस। बियो कोड़ो हणन मसाले के छड़े दे जे पियो न छड़ींदुस। टियों कोड़ो हणन मसाले के छड़े दे जे पियो न छड़ींदुस। के चयो इमाम अहमद बिन हंबल जान हली वेंदी ये तो हिकड़ो सिर हबीब के दीदे लज मराम। बुख वदो त एड़ो जो सुभान अल्लाह ही नथी निकरेव। ॾाढा न जो सुभान अल्लाह। फरमाए तो हिकड़ो सिर हबीब के दीदे लज मराम। हुजन सिर रखना तवारे वारियां। 100 कोड़ा हयोंस बेहोश थी पियो। होश में नाही। पुट मथा बीठा थस, शागिर्द मथा बीठा थस। होश में जो आयो त चे पियो त हींअर न। लफ्ज़ ए पियो गडे हींअर न। वरी चई हींअर न, अञा न। पुट आयो मथा अदब सां अर्ज़ कई क़िबला अवां पिया चओ हींअर न, हींअर न, अञा न, अञा न, छा पिया चओ? तबीयत मुबारक कीअं आ? पाण फरमायो त बाबा यो शैतान साम्हूं बीठो आ। शैतान मुखे पियो चवे अहमद बिन हंबल तू यार मुझे मकरन खां बची वे, मुझे फरेबन खां बची वे, मुझे हराम कारन खां बची वे। मां चवांस पियो अञा न, अञा मुझो ज़ालिम नफ्स मूंसां गड्डा मूं ते हमलो थी सके थो। उन्हनि दर्दन के बर्दाश्त न कंदे हजरत इमाम अहमद बिन हंबल दुनिया तां लाडाणो करे वियो। बगदाद शरीफ जे अंदर हजरत इमाम अहमद बिन हंबल जो तारीखी जनाजो थियो आ। पूरी दुनिया में एड़ो को जनाजो न थियो आ जो त जनाजा ई मानव जे हक ऐं सदाकत के बयान कंदा आहिनि। हजरत इमाम अहमद बिन हंबल जो जनाजो खयो पिया वञन। तारीख वावा त पखी पंहिंजे परन के इमाम अहमद बिन हंबल जे जनाजे जे मथा छाव करण जे ला बीठा आहिनि। जॾहिं इहा करामत गैर मुसलमाननि ॾिठी, हिंदुनि ॾिठी त 40,000 हिंदुन पंहिंजे जणियन के टोड़े करे हिंदुन वारा कपड़ा लाहे करे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़ी चयो त जे नढो अहमद ही आ त वडो अहमद मदीने जो मीर कीअं हूंदो।